अस्सलाम वालेकुम। अॼु आहे अरबा 18 फेबरवरी। सुबुह जा थिया आहिनि 8:45। उस निकिती पई आहे फस्ट क्लास। आसमान बिल्कुलु साफ़ु सुथिरो आहे। सुबुह पर थधो आहे, माना आसमान ईअं क्लियर आहे जो लॻे ई नथो त कॾहिं बारिश थी हुई। ऐं माशाल्लाह ही सॼा प्लांट्स धोपिजी विया, जंहिंजे लाइ मां ॾाढी ख़ुशि आहियां। कल्ह मां हे तकड़ में हिते कढी रखिया हुआ फस्ट क्लास। हिननि जी सफ़ाई थी वई आहे, धुलाई थी वई आहे। हिननि खे हिकिड़ो नेचुरल जेको आहे कुदरती पाणी बि मिली वियो आहे हिन पासे हे। ऐं मज़े जी ॻाल्हि त कहिड़ो मींहुं वसियो, मुंहिंजी बाल्टी मुनी थी वई आहे, मुंहिंजो हे मग बि भरिजी वियो आहे, जेको मां इनशाला हे पाणी अॼु मां अंदरियुनि कुंडियुनि खे ॾींदमि जेके शेड में पयूं आहिनि या शेल्फ्स में पयूं आहिनि। सो ॾाढी दिलि ख़ुशि थी थिए, छो त भले मां हिननि खे कपिड़े सां साफ़ु कंदी आहियां, कॾहिं ॿुहारीअ सां हल्को छंटको हणी छॾींदी आहियां, त उहो मज़ो न ईंदो आहे जेको हीअं खुले पाणी में धोपिजनि था न। सो अलाह कंदो त हे सभु बूटा वरी नवां सवां ताज़ा तवाना थी वेंदा। हिकिड़ो कमेंट इहो बि आयो त तव्हां पंहिंजे हिन एरिया में भाॼियूं पोखियो। इहो मूंखे आइडिया इलाही दफ़ा आयो आहे, पर छा आहे जो भाॼियुनि खे केयर खपे, उस खपे। मूं वटि उस न आहे, इन करे हिते उस नथी अची सघे त कुझु पोखे नथो सघिजे। ऐं ॿियो कॾहिं ॿिलियूं, कॾहिं कुआ, कॾहिं पखी हर शइ खे तबाह था कनि, त हे वीचारा त थोरा निर्जा आहिनि। ऐं स्पेशली मां उहे ई रखिया आहिनि जेके शेड में, छांव में ऐं हल्की रोशनीअ में बि हली सघनि। त भाॼियुनि जे लाइ उस तमामु ज़रूरी आहे, तंहिंजे करे मां उहे नथी पोखे सघां हिते। ऐं ईअं त हाणे मुंहिंजी छित आहे, उन ते तबाह जो कमु थी वञे। वॾा वॾा जेके आहिनि प्लांटर्स रखां ऐं उन्हनि में मां वॾा वॾा ग्रो बैग्स रखां, उन्हनि में भाॼियूं पोखियां, पर मुंहिंजे लाइ एॾियूं ॾाकड़ियूं लहण चढ़णु मथे, उन्हनि खे पाणी पहुचाइणु, केयर करणु मुंहिंजे लाइ ॾाढो ॾुखियो आहे। इन करे बसि मां हिन टुकीअ में ई पंहिंजी विंदुर करे वेठी आहियां, जंहिंसां मुंहिंजी दिलि ख़ुशि थिए थी। ॾिसो ईअं ई थींदो आहे त हाणे मां वांदी आहियां, मूंखे नौकिरी न आहे, मुंहिंजा ॿार वॾा थी विया, मूंखे कोई कमु न आहे माशाल्लाह, पर मूं में हाणे ताक़त घटि आहे। सो जॾहिं मूंखे शौक़ु हूंदो इन भाॼियूं पोखण जो, ॿनियूं पोखण जो, तॾहिं मूंखे टाइम न हूंदो हो। ऐं हाणे मूं वटि स्पेस बि आहे, टाइम बि आहे, एनर्जी न आहे। सो कंहिं शेर जो अधु आहे त जब नज़र मिल गई तो नज़ारा गया। काई ॻाल्हि न आहे, जेतिरो बि अवेलेबल आहे अल्हम्दुलिल्लाह, अलाह जा लख अहसान करम जो दिलि जी ख़ुशी पूरी थी थी सघे, शौक़ु पूरो थो थी सघे जेतिरो बि। मां इलाही इलाही शुक्रगुज़ार आहियां। ऐं कॾहिं त मां ईअं बि सिकंदी हुअमि त को नंढिड़ो टाइनी 2 कमरनि जो फ्लैट हुजे तॾहिं बि ठीकु आहे। ऐं घर हूंदा, जॾहिं मूं वटि घरु न हो तॾहिं मूंखे कुझु बि खपंदो हो, पंहिंजो घरु खपंदो हो। ऐं मूं वटि त अल्हम्दुलिल्लाह हाणे छित बि पंहिंजी आहे, ज़मीन बि पंहिंजी आहे, इन खां वॾी कहिड़ी नेमत हूंदी, पर ताक़त घटि आहे। सो ठीकु आहे, अलाह जा लख अहसान आहिनि, करम आहिनि। सुबुह खां इलाही सारो कमु कयो अथमि किचन जो ई। ज़ाहिर हल्को फुल्को नाश्तो कयो आहे, प्रॉपर नाश्तो मां पोइ कंदी आहियां जॾहिं ज़हरा ईंदी आहे, उनजी बि मानी पचाईंदी आहियां। पर अॼु हुनजी मानी न पचाइणी आहे मूंखे, छो त राति जो असां जेको पुलाउ पचायोसीं ऐं ताहिरी, त उहो हुनजे लाइ रखियो आहे। सो हलूं था अंदरि किचन में। सो माशाल्लाह अलाह जा करम अहसान। सभिनी खां पहिरियों त मां हिते हे ढेर सारो चिकन ऐं चणनि जी दाल जेका बॉइल कई, उहा मां हाणे सॼी चॉप करे हिन चॉपर में, हिन में मसाला ऐं हिन में साओ मसालो, अंडा, हर शइ विझी रेडी आहे मसालो। अटो मुंहिंजो तयारु आहे, हाणे हिन मां कबाब ठाहींदमि। ऐं उन खां अलावा खीरु इलाही सारो जमा थी वियो, ऐं ॾही जी अञा ज़रूरत न हुई, ॾही बि पई आहे, त मां फोटा विझी हिन सॼे खीर खे कढ़ण लाइ रखियो आहे त भली ही घाटो थिए, त हिन मां काई स्वीट डिश ठाहे छॾींदमि मां। ऐं कॾहिं सयूं ठाहींदी आहियां, खीरिणी ठाहींदी आहियां, कुझु बि आर्टिफिशियल मिठे में। सो हाणे सभिनी खां पहिरियों त मूंखे खपंदो हिकिड़ो वॾो बॉक्स। हे खानो मुंहिंजे बॉक्सिस जो आहे, जंहिंमें असां इलाही सारा दॿा हिक ॿिए में विझी रखंदा आहियूं, न त पोइ कॾहिं बि पूरा न ईंदा, हमेशह ईअं ई थींदो आहे। सो मां ठाहींदमि कबाब ऐं हिन दॿे में विझी फ्रीज़ कंदमि। ऐं कबाब जूं इलाही सारियूं रेसिपीज़ मौजूदु अथव, अगरि तव्हां सर्च कंदव यूट्यूब ते त कबाब रेसिपीज़ बाय नसरीन वफ़ाई, त तव्हां वटि एॾियूं सारियूं रेसिपीज़ खुली ईंदियूं, यानी भाॼियुनि जूं बि, चिकन जूं, मच्छीअ जूं, गोश्त जूं, हर क़िस्म जा कबाब। पर जेकॾहिं तव्हां लिखंदव शामी कबाब रेसिपीज़ बाय नसरीन वफ़ाई, उन में पोइ सिर्फ़ु शामी कबाब जूं ईंदियूं, जेके चिकन या शायदि गोश्त मां बि ठहियल आहिनि। सो हाणे मां कंदमि हिते कमु स्टार्ट। 11:15 थिया आहिनि, सुबुह जो मां हल्को फुल्को नाश्तो कयो हो,
सो हाणे लॻो त मूंखे बुख लॻी आहे त कुझु खावां, छो त ज़हरा जी मानी न पचाई त पंहिंजी बि न पचाई। सो ज़हरा वञी चुकी आहे, थांवनि खे मां फैलाए छॾियो आहे हिन तरफ़ बि ऐं हिन तरफ़ बि। ऐं अॼु थोरा घणा थांव हुआ, ज़ाहिरा कबाब ठाहियमि सुबुह, उनजी देगड़ी हुई बॉइल कयो जंहिंमें, ऐं इलाही सारा थांव, चांवर ॿिनि क़िस्मनि जा राति जो पचायासीं त उहे थांव बि वधिया। ऐं ज़हरा हली वई आहे त मां हिन खीर खे हिते ॿीहर कढ़ण लाइ रखियो आहे। मां जॾहिं शीर खुरमो वग़ैरह पचाईंदी आहियां त मूंखां इलाही दफ़ा माण्हुनि पुछियो आहे त तव्हां छा हिन में कस्टर्ड विझंदा हो, छो त एॾो घाटो ऐं कलरफुल थी वेंदो आहे न, हे रंग ॾिसो था खीर जो, त कुझु बि मां हुन में न विझंदी आहियां। सिंपल रेसिपी मौजूदु अथव मुंहिंजे हुन ते चैनल ते, ॾिसणु चाहियो त ईद जे लाइ स्पेशली। सो जॾहिं घणो खीर काढ़े थोरो कजे न त पोइ इन जो कलर ईअं थींदो आहे, खीर जॾहिं घाटो थींदो आहे। सो मां हे हींअर शुगर चेक कई त माशाल्लाह 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 इलाही घटि आहे। सो मां सोचियो मौक़े जो फ़ाइदो वठां थोरो। ऐं ताहिरी राति पचाई गुड़ वारा चांवर, इहे खाईंदमि। उनखां अलावा हाणे सुबुह सुबुह सां हिकिड़े अञा मैसेज आयो कंहिं सफ़ेद पोशन जे तरफ़ां त हिन महीने थोरो राशन वठी ॾियो। बिल्कुलु उन्हनि जे लाइ मूंखे ॿाहिरि वञिणो आहे, हिकिड़े मदरसे में ॿारनि खे हिफ्ज़ कराइण लाइ क़ुर शरीफ़, सिपारा, नूरानी क़ाइदा इहे था खपनि। उन्हनि बि पर्ची मोकिली आहे त उहे बि सोचां थी अॼु ई वठां। मुंहिंजो पूरो इरादो हुयो त मां रमज़ान खां पहिरियों वांदी हुजां, मां बसि पंहिंजो पूरो टाइम ॾियणु थी चाहियां क़ुर शरीफ़ पढ़ण खे। इहा वॾाई न आहे, उहो ॾेखा न आहे, मुंहिंजी तौबा आहे, अलाह माफ़ु करे, पर मां वांदी पई हुजणु चाहियां त जीअं मूंखे ॿिए कंहिंजो कमु न करिणो पए, त कुझु पंहिंजे लाइ कयां। सो बहरहाल अॼु इहो कमु करे थी अचां। वधीक हाणे किथां बि का आई अहिड़ी रिक्वेस्ट त यकीनन मां त हेल्प कंदी रहंदी आहियां अलाह जी मदद सां। मुंहिंजी ज़िंदगीअ जो मक़सदु थी वियो आहे हाणे। सो इन्हनि कमनि जे लाइ ॿाहिरि बि वञिणो आहे। सो खीर वारे जो इंतज़ारु आहे, हिन मां कढंदमि मां थोरी ताहिरी पंहिंजे लाइ इंजॉय कंदमि ऐं पोइ ढेर सारियूं दवाऊं बि खाईंदमि। पंद्रह सौ, 480, 1800, 400। ये देखिए, ये है तजवीज़ के साथ, ठीक है, और ये है तर्जुमे के साथ बड़ा साइज, और हदिया भी, इसका हदिया भी बहुत कम है। इसका हदिया है 850 रुपये। अच्छा, और इसका हदिया बताएं। इसका हदिया है 745। सो मां राशन पैक कराए हुन दुकान ते रखी आयमि, जिन खे ज़रूरत आहे उन्हनि खे ॿुधाए छॾींदमि त उतां खणी वेंदा। हिते मां आई आहियां हुन मदरसे जे लाइ क़ुर शरीफ़ ऐं इहे कुझु जेके आहिनि सूरतूं ऐं इहे अहिड़े क़िस्म जी शयूं वठणु। सवा हिकु थियो आहे, मां ॿाहिरां थी अची वियमि। माशाल्लाह जंहिं फैमिलीअ खे राशन ॾियणो हो उन्हनि जो राशन वठी तोराए दुकान ते रखियो अथमि, उतां खणी वेंदा। ऐं जिन ॿारनि जे लाइ मां स्टेशनरी वरिती त उन्हनि जे लाइ कुझु टॉइज़ ऐं हिकिड़ी कैंची बि पेपर कटिंग जे लाइ। क्राफ्टिंग में त मज़ो ईंदो आहे न, कैंची न हुजे त पोइ मज़ो न हूंदो आहे। इहे बि वठी आयमि। ऐं हिन मदरसे जे लाइ माशाल्लाह 5 क़ुर शरीफ़ हिकिड़ा तजवीज़ सां आहिनि ऐं 5 हिकिड़ा प्लेन सिंपल क़ुर शरीफ़ आहिनि हिफ्ज़ जे लाइ। ऐं उनखां अलावा हुननि छो त मूंखे क्वांटिटी न ॿुधाई हुई त हिन में आहिनि सिपारो 30 ऐं यासीन आहिनि, सूरा यासीन, सूरा मुल्क ऐं नूरानी क़ाइदा ॿारनि जे लाइ। सो माशाल्लाह, ऐं हिकिड़ो निमाज़ जो किताबु मां पंहिंजे लाइ वरितो। माशाल्लाह असांजी निमाज़ पढ़ी वरिती आहे ऐं सोचियमि थोरी गपशप कजे। सभिनी खां पहिरीं त तव्हां सभिनी खे रमज़ान मुबारक जूं खोड़ सारियूं मुबारकूं हुजनि ऐं अलाह से सभिनी जूं इबादतूं क़बूल करे, तौफ़ीक़ ॾिए असां सभिनी खे पंहिंजे दर ते झुकण जी, ऐं असांजी नियतूं साफ़ु करे, असांजी दिलियूं साफ़ु करे रब्बुल आलमीन, ऐं पंहिंजे ज़िक्र सां आबाद करे, पंहिंजे महबूब जे ज़िक्र सां आबाद करे। सो रमज़ान में मां शायदि प्रॉपर व्लॉग न ठाहे सघां, छो त थोरो कमकारियूं डिफरेंट थी वेंदा। अॼु मां सॼी भॼ डुक करे कोशिशि कई त जेके बि मूंखे ॿाहिरां जा कम करणा आहिनि ख़ासि अॼु ॾींहं ताईं जा, उहे मां करे छॾियां। त उहे अलाह जो शुक्र आहे उहे मुंहिंजा पूरा थी विया। जेको टारगेट हुयो, थकाईंदड़ ॾींहुं हुयो, पर मां मतिलबु त टास्क कंप्लीट कयो पंहिंजो। ऐं उनखां सवाइ कपिड़ा जेके मां सिबां थी ॿारनि जे लाइ चैरिटी जा, उहा सिलाई मां कंटिन्यू कंदमि, छो त इनखे बि मां इबादत सम्झंदी आहियां, जेको ख़ल्क़ ख़ुदा जो भले जो कोई बि कमु हुजे। बाक़ी मां घणे खां घणो टाइम ॾियणु चाहींदमि क़ुर शरीफ़ खे, अलाह कंदो
इंशाल्लाह आमीन। त बाक़ी दुनियादारी थोड़ी घटिजी वेंदी। हाणे मानी बि पचंदी आहे, सभु कुझु थींदो आहे, उहो असां छॾे त न ॾींदा आहियूं न, बल्कि आम माण्हू त रमज़ान खे खाइण जो महीनो करे छॾींदा आहिनि। असांजो इहो सिलसिलो न हूंदो आहे। असां कोई ख़ासि एतमाम न कंदा आहियूं रमज़ान में। मानी थींदी आहे हिकिड़ो टाइम प्रॉपर शाम जी इफ़्तारी जी, उन ते असां कॾहिं इफ़्तारी ठाहींदा आहियूं त 2-3 शयूं ठाहे छॾींदा आहियूं, न मानी पचाईंदा आहियूं त बसि सिंपल बोड़ मानी, चांवर दाल भाॼी जेको बि हूंदो आहे उहो सिंपल बोड़ मानी। बाक़ी कारकू शरबत इहो त हूंदो ई आहे, को न को ड्रिंक। ऐं कॾहिं को महिमान अची वेंदो आहे त थोरो इतमामु वधाए बि छॾींदा आहियूं यकीनन। सो बाक़ी ईअं न त सफ़ा ईअं चरिया थी वञूं, फ्रीज़र भरे छॾियूं, ईअं खाइण पीअण जो महीनो आहे बसि, हे महीनो न खाधोसीं त बाक़ी 11 महीना असांखे कुझु न मिलंदो। इहा असांजे घर में कैफ़ियत न हूंदी आहे। ऐं रोज़ो रखी कंहिं ते अहसान नथो कजे। रोज़ो रखिजे थो त तूं हिकु टाइम जो खाधो बचे थो, त जेकर उहो रिस्क, उहो राशन, उहो खाधो ॿिए कंहिंखे ॾेई छॾिजे जंहिं वटि न हुजे। पंहिंजी पंहिंजी सोच आहे, पर अलाह जो हुकुम त इहो ई आहे। सो अलाह असांखे तौफ़ीक़ ॾिए त असां हुनजा हुकुम मञूं। सो इंशाल्लाह सिलाई मां कंटिन्यू रखंदमि, कपिड़ा सिबंदमि, तव्हां सां शेयर कंदमि यकीनन। ऐं बाक़ी कुझु बि जेको शेयर करण जहिड़ो हूंदो, सन्हो थुल्हो कमु घर खे छॾे त न ॾिबो यकीनन। प्लांट्स खे पाणी रोज़ु ॾिबो, सफ़ाई सुथराई रोज़ जो कमु आहे, पर कोशिशि कंदमि त जीअं आम ॿिया कम आहिनि, ॿाहिरां जी भॼ डुक आहे, उहा मां कोशिशि कंदी आहियां त न हुजे। ऐं मूंखे अगरि का चादर ठाहिणी आहे, को कपिड़ो ठाहिणो आहे, कुझु बि आहे, मां सभु रमज़ान खां पहिरियों करे छॾींदी आहियां, त जीअं मूंखे रमज़ान में ख़्वार न थियणो पए। ख़्वारी आहे बाज़ारि वञणु, उअं ई बि ख़्वारी आहे, आम ॾींहंनि में इहो सच अथव, पर असां वेंदा आहियूं, ज़ाहिर आहे असांजी ज़रूरतूं असांजा कम आहिनि त वञिणो पवंदो आहे, पर रमज़ान में त सफ़ा न वञिजे। ऐं जेतिरे क़दुरु थी सघे, रहमतुनि ऐं बरक़तुनि जो महीनो आहे, त रहमतूं ऐं बरक़तूं समेटियूं, ऐं बाज़ारि में ख़्वार थी शैतान जी बिरादरी त न समेटियूं असां। सो अलाह असांखे तौफ़ीक़ ॾींदो। सो बहरहाल मूं सोचियो तव्हां सां 2-3 ॻाल्हियूं करे वठिजनि। ऐं खाधे पीते जो को ख़ासि एतमाम न हूंदो, कम कारियूं रूटीन जा हलंदा, पर कोशिशि कबी त लाड़ो जेको आहे दुनियादारीअ तरफ़ घटि हुजे, बसि अलाह क़बूल करे। इहो चई ॿुधाइण जी ॻाल्हि न आहे, पर ईअं थी इन लाइ थी ज़िक्र कयां त जीअं तव्हांखे इंतज़ारु न हुजे त शायदि मां प्रॉपर वॾा वॾा व्लॉग ठाहियां, न ठाहींदमि। नंढा नंढा जेको थी सघियो, जेको शेयर करण जहिड़ो हूंदो, कंहिं महिल मूड थियो, कंहिं महिल दिलि चाहियो, उहो मां तव्हां सां शेयर बि कंदमि इंशाअल्लाह। सो बहरहाल अलाह असां सभिनी जूं दुआऊं, असां सभिनी जूं इबादतूं क़बूल करे। मुंहिंजे तरफ़ां तव्हां सभिनीनि जे लाइ इलाही सारो प्यार, इलाही सारियूं दुआऊं, ख़ुशि जो आबाद जो। इंशाअल्लाह असां वरी नए व्लॉग में मिलंदासीं, कॾहिं ख़बर न आहे, मे बी सुभाणे, अलाह बहितर थो ॼाणे। सो मे बी सुभाणे, अलाह बहितर थो ॼाणे। सो बहरहाल मोकिलियूं था अॻिले व्लॉग ताईं। अलाह भाई।